नाज़रीन, दौलतपुर सिफन में दौलतपुर प्रीमियर लीग सीजन 6 क्रिकेट टूर्नामेंट थियो। टूर्नामेंट में 6 टीमन हिस्सो वरतो। फाइनल में अल हुसैनी क्रिकेट क्लब और फ्रेंड्स 11 क्रिकेट क्लब जूं टीमूं पहुतियूं। उन हवाले से तफसील मोहम्मद मूसा उनर जी रिपोर्ट में। दौलतपुर सफर में दौलतपुर प्रीमियर लीग सीजन 6 क्रिकेट टूर्नामेंट थी गुजरी। टूर्नामेंट में 6 टीमन हिस्सो वरतो। फाइनल में अल हुसैनी क्रिकेट क्लब और फ्रेंड्स 11 क्रिकेट क्लब जो टीमूं पहुतियूं। अल हुसैनी क्रिकेट क्लब टॉस खटे पहिरें बैटिंग कंदे मुक़रर ओवरन में 5 विकेटन के नुक़सान ते 159 रन ठाहियूं। जवाब में फ्रेंड्स 11 क्रिकेट क्लब के आखिरी ओवर में टारगेट पूरो करे टूर्नामेंट खटे वरती। टूर्नामेंट ॾिसण लाइ शहरनि वॾे अंग में हिस्सो वरितो। आयल महिमाननि खे अजर कोडाया विया ऐं रांदीगरनि में इनाम विरहाया विया। उन मौके ते आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ऑर्गेनाइज़र ऐं महिमाननि चयो त मौजूद गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल दौलतपुर क्रिकेट ग्राउंड ते जिथे ही जेको आहे DPL सीजन 6 जो अॼु फाइनल थी रहियो आहे। अल हुसैन क्रिकेट वर्सेस फ्रेंड्स 11 क्रिकेट क्लब जे दरमियान में ही टूर्नामेंट जेको आहे तक़रीबन महीनो पहिरियों ऑर्गेनाइज़ कयो, जंहिंमें 6 टीमुनि हिस्सो वरितो ऐं तमामु बहितरीन हिकिड़ो इवेंट जेको आवाम जे तफ़रीह जे लाइ टूर्नामेंट करायो वियो। ऐं इन जी जेकी काविश आहे उहा तारिक भाई ॾे वञे थी। तारिक सोलंकी जेको चीफ ऑर्गेनाइज़र आहे उन ही टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ कयो आहे। उन सां गॾु माजिद सोलंकी ऐं ॿिया जेके दोस्त असां सां गॾु आहिनि। तमामु काफ़ी महिनत कई आहे दोस्तनि जेको आहे ऑर्गेनाइज़ करण में ऐं तमामु बहितरीन माहौल आहे असां दौलतपुर क्रिकेट ग्राउंड ते। ऐं ही जेको आहे जीअं ॿार पढ़ंदा आहिनि उन जे लाइ सिहतमंद एक्टिविटी हुअणु खपे। उन जे लाइ असां हर साल जीअं ॿारनि खे तफ़रीह ॾियण जे लाइ ऐं उन सां गॾु असां चाहींदा आहियूं त हितां ई असांजो टैलेंट खेॾे ॿाहिरि निकिरी अचे। जेके नौजवान सिहतमंद सरगर्मी में हिस्सो वठंदा, रांदियुनि में हिस्सो वठंदा, उहे फिज़िकली मेंटली हर तरह सां फिट बि रहनि था ऐं हुन जी कारकर्दगी भी सुठी थी रहे। सिर्फ़ रांदियुनि में कारकर्दगी खां अलावा पढ़ाईअ में भी हुननि जी कारकर्दगी जेकी आहे रोज़मर्रा जी जेकी हुन जी माना एक्टिविटी आहे उन्हनि में भी हुन जी कारकर्दगी बहितरी थी रहे। ये जेको आहे बहितरीन एक्टिविटी कराइनि था जंहिंसां जेको आहे ॿारनि में जेको आहे सिहत जी जो माहौल जेको आहे तमामु बहितर थिए थो ऐं अहिड़ी एक्टिविटीज़ हर शहर में थियणु घुरिजनि त जीअं ॿार जेको आहे तालीम सां गॾोगॾु सिहतमंद एक्टिविटीज़ में हिसो वठी सघनि। जीअं असां हर साल टूर्नामेंट कराईंदा आहियूं ऐं नौजवान लाइ फ़ाइदो इहो आहे त उनखे माना हिकु त सिहत सुठी, ॿियो बुरनि कमनि खां बची सघंदा। असां काफ़ी अहिड़ा नौजवान आहिनि जेके पहिरियां माना सम्झी वांदा घुमंदा हुआ या तक़रीबन बुरनि कमनि में जीअं स्नूकर वग़ैरह हेॾा हींअर तक़रीबन छोकिरनि जो ॾाढो क्रिकेट जी तरफ़ आहे। क्रिकेट थियो, फुटबॉल थियो, असां हीअ टूर्नामेंट कराईंदा रहंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻिते बि कराईंदा रहंदासीं। हुकूमत खे घुर्जे त नौजवाननि खे रांदियुनि जे मैदाननि जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि जंहिंसां नौजवाननि में सिहतमंद सरगर्मियूं उजागर थींदियूं। मोहम्मद मूसा उनर, आवाज़ TV न्यूज़, दौलतपुर सफर।